या सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला जी हुकूमत हुई, यानी पूरी दुनिया के अध खिते ते, पूरी दुनिया के अध ते सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला जी हुकूमत हुई। जर्नैल हो, सिपा सालार हो, सिपाही हो, वही मोहब्बत करने वालों जहाज से यो अजीम से आबी हो। जो सही मुस्लिम की हदीस है, फरमाए तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफ़ो मस्जिद में आए, असर नमाज का बाद आऊँ बैठल हो, ॿिया कुछ साथी बैठल हो। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु ज़ालिका लिमन ख़शिया रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हम्द व सना दुरूद व सलाम के बाद मुअज़्ज़ज़ सामईन बरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, सब का पहिरीं तो माज़रत कंदुसि छो जो मूंखे टाइम की ख़बर न हुई तो कहिड़े टाइम ते इब्तिदा थींदी, ख़ुतबे जी इफ्तिताह थींदी, इन करे लेट थी वई। अॼु इंशाअल्लाह जेको असांजो मौज़ू आहे तक़रीबन साथियुनि खे ख़बर हूंदी, सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जो शान, मकाम, मर्तबो ऐं बिलख़ुसूस अमीरुल मोमिनीन इस्लाम जो अज़ीम सिपह सालार सैयदना मुआविया बिन अबी सुफ़ियान रज़ियल्लाहु ताला अन्हु जी सीरत ऐं शान, मकाम, मर्तबो। अज़ीज़ साथियों, नबूवत ऐं सहाबियत ये ॿ अहिड़ा मर्तबा आहिनि जेके कसबी न आहिनि। मतलब तो को शख्स केतिरो परहेज़गार थी वञे, केतिरो इबादत गुज़ार थी वञे, केतिरे क़दुरु सच्चो थी वञे, केतिरे क़दुरु सख़ी थी वञे, पूरी ज़िंदगी में को गुनाह न करे, तॾहिं चाहण खां बावजूद बि नबी नथो थी सघे, केतिरे क़दुरु बुज़ुर्ग छो न हुजे। अहिड़े ई तरीक़े सां को शख़्स केतिरे क़दुरु सच्चो हुजे, केतिरे क़दुरु अमल करण वारो हुजे, तहज्जुद गुज़ार हुजे, परहेज़गार हुजे, पूरी ज़िंदगी नेकिन में गुज़ारे छॾे, नाफरमानी न करे, इताअत में गुज़ारे छॾे, पर इन अमल के नतीजे में वो चाहण के बावजूद भी सहाबी नथो थी सके। छो जो नबूवत ऐं सहाबियत ये मक़ाम अहिड़ा आहिनि जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन चाहे उनखे ॾिने। को शख्स पंहिंजी मर्ज़ी सां नबी नथो थी सघे ऐं सहाबी नथो थी सघे। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान इन जी गवाही आहे। मारूफ़ हदीस आहे, मुस्तदरक हाकिम में मौजूद आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इन्नल्लाह नज़र इला क़ुलूबिल इबाद, अल्लाह रब्बुल आलमीन तमाम कायनात जे दिल के ॾिठो, उन में सब का पाकीज़ा अल्लाह रब्बुल आलमीन के जेको दिल ॾिसण में आयो वो मुंहिंजो दिल हो। अल्लाह साईं मूंखे पंहिंजो रसूल बणाए छॾियो, नबी बणाए छॾियो। उनखां पोइ वरी अल्लाह साईं ॾिठो त जेके मूंखां पोइ पाकीज़ा दिल हुआ उन्हनि सभिनि खे मुंहिंजो साथी ठाहे छॾियईं। दुनिया मां पूरी काइनात मां चूंडे अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे मुंहिंजो साथी बणाए छॾियो, यानी सहाबी जो शरफ़ हासिल थियो।
ते ॾिठो वञे तो तमाम सहाबा इकराम जन्नती आहिनि। जेको शख्स इन ॻाल्हि में शक थो करे उन जे ईमान में कमज़ोरी आहे, इंतिहाई घणी कमज़ोरी आहे। ॿिए लफ़्ज़नि में उहो क़ुरान खे नथो मञे, ॿिए लफ़्ज़नि में उहो मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीस जो मुनकिर आहे। जेको चए त सहाबा इकराम जन्नती न आहिनि ऐं जेकॾहिं क़ुरान मजीद खे पढ़ूं, तिलावत कयूं, गौर फ़िक्र कयूं तो कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार, मुहाजिरीन ऐं अंसार मां पहिरियां या बाद वारा तमाम सहाबा इकराम के इन हिकड़ी आयत में रब्बुल आलमीन गॾु करे छॾियो ऐं अॻिते इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। इन्हनि तमाम सहाबा इकराम खां अल्लाह राज़ी थी वियो। ही रज़ी है सीगा माज़ी आहे, यानी थी चुको, ईअं न आहे जो थींदो या शक शुबो हुजे, न, यकीन जे माना में आहे, माज़ी जो सीगो आहे, यानी अल्लाह सां इन्हनि ते राज़ी थी चुको ऐं इहे बि अल्लाह ते राज़ी थी चुका। इन्हनि सभिनी जो मक़ाम कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना, अल्लाह से सभिनि जे लाइ जन्नत जो वादो कयो। इन्हनि जे लाइ जन्नत जी सूरत में इनाम आहे। किथे फरमाए ख़ालिदीन फ़ीहा अबदा, इहो मक़ाम, इहो इनाम आर्ज़ी न आहे जो वरी ख़त्म थी वञे, बल्कि इहो मक़ाम ऐं मर्तबो हमेशा जे लाइ, हमेशा जन्नत में रहंदा। जे शख़्स सहाबा इकराम जे मक़ाम ऐं मर्तबे में शक कयो, उन्हनि जे जन्नती हुजण में शक कई, उन्हनि जी शख़्सियत ते, उन्हनि जे मक़ाम ते शक कई, उन्हनि जे ईमान ते शक कई, तो बयान करे चुको है तो अल्लाह जो यो इंतखाब आहे, उन शख्स के अल्लाह के इंतखाब ते एतराज़ आहे। नऊज़ बिल्लाह, वो समझे तो जो आऊं इंतखाब कयां वो सही आहे ऐं जेको अल्लाह रब्बुल आलमीन इंतखाब कयो वो इंतखाब सही न आहे। जो हदीस में तो इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबर जे साथियुनि खे पाण ॻोल्हियो, चूंडे बणाई पैगंबर जा साथी, ऐं जेको शख़्स अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि ते एतराज़ करे, सहाबा ते एतराज़ करे, इन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जे जेके चूंडियल अशख़ास आहिनि त अल्लाह जी ज़ात ते उन एतराज़ कयो। वक़्तु घटि आहे, असां पंहिंजे मौज़ू ते ईंदासीं। वक़्त जो अज़ीम सिपा सालार सहाबा इकराम में बाद में मुसलमान थियण वारो, पर मक़ाम ऐं मर्तबे जे लिहाज़ सां इंतिहाई अज़ीम शख़्सियत सैयदना मुआविया बिन अबी सुफ़ियान रज़ियल्लाहु ताला अन्हु। अॼु कई अहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा, फितननि जो दौरु आहे, कई अहिड़ा माण्हू मिलंदा जेके तअस्सुब में अची करे अहले बैत जी मोहब्बत में गुलूब जो शिकार है। हालांकि शरीयत मना थी करे गुलूब खां, गुलूब जो शिकार है। जेको जंहिंजो दर्जो आहे उहो ॾिजे। अंज़िलुन नास मनाज़िलहुम, एतिरो दर्जो ॾियो जेतिरो जंहिंजो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो मक़ाम मर्तबो आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अल्लाह से कुरान मजीद में बयान कयो, पर नऊज़ बिल्लाह ईअं नथो थी सघे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम उहो ई आहे जेको नऊज़ बिल्लाह अल्लाह जो। छो जो हर हिक जो पंहिंजो मक़ाम आहे, सभु खां बुलंद आला अल्लाह वहदहु ला शरीक आहे। दुनिया में, कायनात में, तमाम इंसानियत में अल्लाह रब्बुल आलमीन जिन जो इंतखाब कयो उहे अल्लाह जा रसूल ऐं नबी आहिनि।
उन खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात खां पोइ मक़ाम रसूलनि जो, नबियुनि जो, उन खां पोइ सहाबा इकराम जो मक़ाम तमामु उम्मतुनि में, सिर्फ़ उम्मत मुहम्मदिया न, तमाम उम्मतुनि में सब खां अज़ीम जेके शख़्सियतूं आहिनि आख़िरी पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती सहाबा इकराम, उन्हनि जो मक़ाम तो सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु जो मक़ाम मर्तबो इन करे आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन सैयदना मुआविया के पंहिंजे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी बनायो। यो इंतखाब अल्लाह जो। सुनन इब्न माजा जी हदीस आहे, इब्न माजा जी हदीस जा अल्फाज आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अहक्कु मा उक्रिम अलैहि रजुलु इब्नतुहु व उख्तुहु, के माण्हू ते सब खां वधीक हक़ जे शख़्स जो आहे, उन शख़्स जो हक़ आहे जंहिंजी धीउ न्याणी उन जे निकाह में हुजे या कंहिंजी भेण उन जे निकाह में हुजे, यानी सोहरो ऐं सालो इन सां हमदर्दी करणी आहे, उन सां सुठो सलूक करिणो आहे, उन्हनि जो एहतराम करिणो आहे। इहो वॾे में वॾो हक़ आहे के शख़्स ते, सोहरो ऐं सालो। इहे अल्फाज़ आहिनि सुनन इब्न माजा जी हदीस जा। अल्लाहु अकबर, कुर्बान वञे मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात तां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोहरो सैयदना अबू सुफियान रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालो सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु। हदीस जा अल्फाज आहिनि त इन्हनि जो एहतराम करिणो आहे। मूंखे जवाबु ॾियो हिन ॻाल्हि जो, छा का अहिड़ी हदीस आहे जे हदीस ते मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम अमल न कयो हुजे? कॾहिं नथो थी सघे। छो जो जेको आलिम हदीस से अमल न करे, जेका ॻाल्हि बयान करे पियो किताब और सुन्नत ते अमल न करे, उहो आलिम बहितर न आहे। हीअ त मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं या तालीमात ॾिनी, जंहिंजो मतिलबु इहो आहे, जंहिंजो मफ़हूम माना इहो आहे त मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम एहतराम कंदा हुआ पंहिंजे सोहरे सैयदना अबू सुफियान जो, ऐं मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम एहतराम कंदा हुआ पंहिंजे साले सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु। जंहिंजो एहतराम, जंहिंजी तौक़ीर, जंहिंजी इज़्ज़त इमामुल अंबिया कनि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा उम्मती उन्हनि जो एहतराम न कनि? जेकॾहिं उम्मती उन्हनि जो एहतराम नथा कनि त ॿिए माना में सम्झो वञे त उहे उम्मती इमामुल अंबिया मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो एहतराम नथा कनि। छो जो जिन सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मोहब्बत कई, जिन जो एहतराम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कयो, उन्हनि जो एहतराम को नथो करे त यकीनन उन पैगंबर जो एहतराम न करे। यह सही हदीस आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू सुफियान ऐं सैयदना मुआविया रज़ियल्लाहु तआला जो एहतराम कंदा हुआ हदीस जे माना ऐं मफ़हूम जे मुताबिक़। जेकॾहिं ॾिठो वञे अॻिते ॿिए मक़ाम ते हदीस में ॾिठो वञे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं हर क़िस्म जो रिश्तेदारियूं, हर क़िस्म जा ताल्लुक़ ख़त्म थी वेंदा। अल्लाह से फरमाए यौम यफ़िर्रुल मर्अु मिन अख़ीही व उम्मिही व अबीही। हर शख़्स ॿिए खां भॼण वारो हूंदो क़यामत जे ॾींहुं। औलाद खां मां भॼंदी, औलाद मां खां भॼंदो, पीउ औलाद खां भॼंदो, हर कंहिंखे पंहिंजो फ़िक्र हूंदो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लु नसबिन व सहरिन, फरमायो हर शहर, हर नसब खूनी रिश्तो ऐं हर शहरी रिश्तो, यानी जेको ससुराल वारो रिश्तो हुजे, सावरनि वारो रिश्तो हुजे, इहे सभु रिश्ता मुनक़ते थी वेंदा। पर पाण फरमायूं त
जंहिंजो मौसां इहो ताल्लुक़ हूंदो उन खे इहे रिश्ता फ़ाइदो ॾींदा। जंहिंजो मौसां इहो ताल्लुक़ हूंदो नसबी रिश्तो, इहो छाजे, इहो इन हदीस मां मुराद छा आहे? महशर जे मैदान में जंहिंजो ताल्लुक़ मूंसां जोड़ियो वियो, यानी मुंहिंजे साहुरनि खे उन्हनि खे फ़ाइदो पहुचंदो। महशर जे मैदान में जेका तंगी परेशानी हूंदी उन में आसानी थींदी उन्हनि जे लाइ। ऐं मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम जो सहुरो केरु हो? सैयदना अबू सुफ़ियान रज़ी अल्लाह तआला अन्हु। सालो केरु हो? सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न हदीस जे मुताबिक़ क़यामत जे ॾींहुं हशर जे मैदान में जेके परेशानियूं हूंदियूं उन महशर जे मैदान जी परेशानियुनि खां बचण वारा सैयदना अबू सुफ़ियान, सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला इल्ला नसबी वसहरी। पाण फरमाया ये रिश्ता मुझे रिश्तेदारनि खे फ़ाइदो ॾींदा महशर जे मैदान में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ये अज़ीम सहाबी सैयदना अबू सुफ़ियान रज़ी अल्लाह तआला अन्हु जेकॾहिं एतिराज़ कयो वञे, कई माण्हू एतिराज़ कंदा आहिनि, इन ते अॻिते आउं ॻाल्हाईंदुसि, पर उन खां अॻु टे पेशकशूं तव्हांजे साम्हूं रखां। टे पेशकशूं सैयदना अबू सुफ़ियान रज़ी अल्लाह तआला अन्हु कयूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे। टे मुंहिंजूं पेशकशूं क़बूल कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछियो त ॿुधायो अल्फाज़ कहिड़ा अदा कई? ए मुंहिंजा भाइटा, टे ॻाल्हियूं मुंहिंजूं क़बूल कयो, ख़ुशी ख़ुशी राज़ी राज़ी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कहिड़ियूं टे ॻाल्हियूं आहिनि? सैयदना अबू सुफ़ियान रज़ी अल्लाह तआला अन्हु सभ खां पहिरीं ॻाल्हि कहिड़ी था रखनि? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंदी अहसनु अरबी व अजमलुहु, मुंहिंजी न्याणी उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा हिकु ख़ूबसूरत मुंहिंजी न्याणी आहे। अहसनुल अरब, अरब में औरतुनि में ख़ूबसूरत तरीन औरत आहे। ऐं चाहियां थो त हुनजो निकाह तव्हां सां करायां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया नाम, इहा पेशकश मूं क़बूल कई। ॿी पेशकश ॿुधा, सैयदना अबू सुफ़ियान रज़ी अल्लाह तआला अन्हु ॿी पेशकश था कनि। चयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी पेशकश इहा आहे जो मुंहिंजो पुटु मुआविया, उनजी तसनीफ़ सुठी आहे, लिखारी सुठो आहे, ऐं चाहियां थो उहो वही जो कातिब बणिजी वञे। वही जो कातिब, तव्हांजो कातिब थी वञे, तव्हांजे लाइ वही लिखे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो नाम, इहा मूंखे क़बूल आहे। पाण फरमायो टी कहिड़ी पेशकश आहे? कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं चाहियां थो, उमिरि त मुंहिंजी वॾी थी चुकी आहे, पर आऊं चाहियां थो त मूंखे इजाज़त ॾिनी वञे मारकनि में जहाद में शिरकत कयां। जीअं पहिरीं इस्लाम खां पहिरीं जहालत में मूं मुसलमाननि खे तकलीफ़ पहुचायूं, बदर जे मौक़े ते, उहद जे मौक़े ते, खंदक जे मौक़े ते, आऊं चाहियां थो उन्हनि जी तलाफ़ी कयां ऐं आऊं बि तलवार खणी करे इस्लाम जी हिफ़ाज़त कयां, इस्लाम जे लाइ तलवार हलाए काफ़िरनि खे क़त्ल कयां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहा बि इजाज़त सैयदना अबू सुफ़ियान खे ॾेई छॾी, जिहाद में शरीक थी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे टे पेशकशूं कयूं। कुझु बदबख्त शख़्स जिन जे ईमान में मज़बूती न आहे, जिन जो ईमान कमज़ोर आहे, उन्हनि बदबख्तनि जो चवण इहो आहे त हिन मुआविया, हिन सैयदना अबू सुफ़ियान सिफ़ारिश कई तॾहिं इहे उहिदा मिलिया, सिफ़ारिश कई तॾहिं इहे मक़ामी मर्तबो हुनखे मिलियो। जेकॾहिं सिफ़ारिश न करे हा त हुनखे इहो कुझु न मिले हा। न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नऊज़ बिल्लाह उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला सां निकाह कना, न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना मुआविया खे पंहिंजो कातिब ठाहींदा ऐं न हिनखे जिहाद जी इजाज़त ॾींदा। इन्हनि शख़्सनि जो इहो चवणु, इन ते आउं सिर्फ़ु हिकु हदीस पेश कंदुसि। सुनन नसाई जी रिवायत आहे,
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इश्फ़उ तुअजरु, फरमाया सिफारिश कयो ताकि अजर ॾिनो वेंदो। हदीस जा अल्फाज़ आहिनि इश्फ़उ तुअजरु, सिफारिश कयो ताकि अजर ॾिनो वेंदो। अॻिते हदीस जा अल्फाज़ अचा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हदीस में फरमायो फ़लयक़्ज़िल्लाहु अला लिसान नबिय्यिही मा शाअ, फरमायो तव्हां पंहिंजे बारे में सिफारिश कयो, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबर जी ज़बान ते उहे लफ़्ज़ जारी करे छॾींदो जेके अल्लाह साईं चाहींदो उहे लफ़्ज़ जारी करे छॾींदो। तव्हां सिफारिश कयो। हिते सैयदना अबू सुफियान रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे बारे में पंहिंजे औलाद जे बारे में सिफारिश कई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम क़बूल कई आहे सिफारिश, जंहिंजो मक़सद ऐं मतिलबु इहो आहे हदीस जे मुताबिक़ फ़लयक़्ज़िल्लाहु, अल्लाह साईं जो फ़ैसिलो आहे। इहा सिफारिश करणु अल्लाह जे तरफ़ां हुई, जेको सैयदना अबू सुफियान रज़ी अल्लाह तआला सिफारिश कई ऐं क़बूल बि अल्लाह कई, जंहिंजो माना ऐं मतिलबु इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन पसंदि कयो त उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो निकाह थिए। अल्लाह से पसंद कयो त सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा कातिब थियनि, वही के लिखनि। अल्लाह से पसंद कयो त अबू सुफियान रज़ी अल्लाह तआला जिहाद में शरीक थिए। ये अल्लाह जा फैसला हकीकत में सुनन नसाई की रिवायत के मुताबिक अल्लाह जा फैसला तई अल्लाह साईं सहाबी जो शर्फ अदा कयो पी पुट के। सैयदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा मकाम ऐं मर्तबे जे लिहाज़ सां वॾो मक़ाम हो। सही मुस्लिम जी हदीस आहे। सैयदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा हदीस बयान करे कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सल्ला सिनते रकातन फी कुल्ली यौमिन व लैलतिन बनल्लाहु लहु कसरन फिल जन्नह, जेको शख्स ॾींहं ई रात में 12 रकात नफ़िल पढ़े, सुन्नतूं पढ़े, अल्लाह से उनजे लाइ महल तैयार कंदो आहे जन्नत में। सैयदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा छा थी फरमाए थी मा तरक्तु हुन्ना मुंदु समिअतु हुन्ना मिन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये 12 नफ़िल, ये 12 रकातूं सुन्नतूं जॾहिं का इहा हदीस मूं मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान मां ॿुधी आहे, उन ॾींहं खां वठी अॼु ताईं मूं कॾहिं इहे 12 नफ़िल ज़ाया न कया। ये सैयदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा मक़ाम मर्तबो ॾिसो। सैयदना अबू सुफियान रज़ी अल्लाह तआला अन्हु जी न्याणी आहे, जेका मोमिनीन जी मां बणजी चुकी आहे बनो उमैया में। मोमिनीन जी मां अल्लाह रब्बुल आलमीन बणायो हुनखे, अल्लाह जो फ़ैसिलो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेके बि निकाह कया अल्लाह जो फ़ैसिलो। इन जो मक़ाम ऐं मर्तबो उम्महातुल मोमिनीन जो छा आहे? अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह से फरमायो त नबी मोमिनीन के पंहिंजी जान खां वधीक प्यारो हूंदो आहे। ऐं जेके अंबिया जो घर वारियूं आहिनि, नबी जो घर वारी, ये मोमिनीन जो मायरो आहे। जीअं असांजे दिल में मोहब्बत हुजे सैयदा ख़दीजा जी, जीअं असांजे दिल में मोहब्बत हुजे सैयदा आयशा जी, जीअं असांजे दिल में दीगर अज़वाज मुतहरात जी मोहब्बत हुजे, ओड़े ई तरीक़े सां इंशाअल्लाह हुजणु घुरिजे असांजी मोहब्बत सैयदा उम्मे हबीबा रज़ियल्लाहु तआला सां। यकीनन को फ़र्क़ु न आहे करणो। उम्महातुल मोमिनीन मक़ाम मर्तबे में हिक ॿिए खां वधीक थी सघनि थियूं, पर हर मोमिनीन जे लाइ माइरूं आहिनि। मोमिनीन जे साम्हूं उन्हनि जी इज़त ऐं मक़ाम मां खां वधीक आहे। पंहिंजी खूनी रिश्तेदारी जेका आहे, नसबी मां आहे, उन खां वधीक मक़ाम हुजणु घुरिजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़वाज मुतहरात जो। सैयदना अबू सुफियान रज़ियल्लाहु तआला अन्हु उन खां पोइ मारकनि में शरीक थिया। सैयदना मुआविया रज़ियल्लाहु तआला जो असां तज़किरो बि कयो। सैयदना मुआविया रज़ियल्लाहु तआला वो अज़ीम सहाबी आहे जंहिंखे कातिब वही बणायो वियो। कुझु शख़्सनि
सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला ते तर्ज़ कंदे चयो तो वही जो कातिब न हो, नऊज़ बिल्लाह, चयो वही जो कातिब न हो, पर मुआविया रज़ी अल्लाह तआला सिर्फ़ ख़त लिखंदो, सिर्फ़ ख़त लिखंदो। तारीख़ पढ़ी ॾिसो, उन्हनि शख़्सनि जे लाइ जवाब आहे त सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु जेकॾहिं ख़तनि में ॾिठो वञे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 111 ख़त लिखिया, उन 111 ख़तनि में 70 ख़त सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला लिखिया, 70 ख़त। केतरी रफ़ाक़त हुई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां, केतिरा वेझा हो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। जेकॾहिं इहे चयो वञे त ख़त लिखियो, वही न हुई, वही जा कातिब न हुआ, क़ुरान जा कातिब न हुआ, बज़ाहिर उन्हनि जे चवण जे मुताबिक़ जेके मुखालिफ़ीन आहिनि, जेके चवनि था सैयदना मुआविया क़ुरान जी वही न लिखी हुई, क़ुरान मजीद जा हरफ़ न लिखिया हुआ, लफ़्ज़ न लिखिया हुआ, इहा वही न लिखियूं, त क़ुरान मजीद जी आयत आहे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा, मुंहिंजो पैगंबर मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको ज़बान अक़दस मां लफ़्ज़ कढे थो वो अल्लाह जी वही आहे। ये ख़त अल्लाह जी वही आहे, अल्लाह जे तरफ़ां आहिनि, अल्लाह जो हुकुम ऐं पैगाम आहे। तॾहिं सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला कातिब वही आहे, उहा शख़्सियत आहे जेकॾहिं कंहिंखां पुछंदो अधु दुनिया ते हुकूमत कंहिं कई त नालो तव्हांखे कोन ॿुधाईंदा। घणा माण्हू चवंदा सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु अधु दुनिया ते हुकूमत कई, पर इहा ॻाल्हि ग़लति आहे, इहा ॻाल्हि ग़लति आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी ताईं 9 लख मुरबा मील मुसलमाननि जी हुकूमत हुई। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दौर में 11 लख मुरबा मील, सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला जे दौर में 22 लख मुरबा मील। जेकॾहिं ॾिठो वञे सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु, इन्हनि जे दौर में ॾिठो वञे त 44 लख मुरबा मील मुसलमाननि जी हुकूमत हुई दुनिया ते। पर सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला जे दौर में ॾिठो वञे जेको 39 साल गवर्नर बि रहियो, ख़लीफ़ो बि रहियो, सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला जे दौर में जेकॾहिं वसी ख़िते खे ॾिठो वञे त सभ खां वधीक दुनिया ते हुक्मरानी मुरबा मील ते घणी हुई, 65 मुरबा मील, 65 लख मुरबा मील। यह सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला जी हुकूमत हुई, यानी पूरी दुनिया जे अधु ख़िते ते, पूरी दुनिया जे अधु ते सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला जी हुकूमत हुई। जर्नैल हो, सिपा सालार हो, सिपाही हो, वॾी मोहब्बत करण वारो जहाज़, यो अज़ीम सहाबी हो जो सही मुस्लिम जी हदीस आहे। फरमाए तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफ़ो मस्जिद में आया, असर नमाज का बाद आऊं बैठल हो, ॿिया बि कुछ साथी बैठल हो, उते वेही करे नज़कुरुल्लाह नहमदुल्लाह व नज़कुरुहु, असां अल्लाह साईं जी हम्द में बयान कई, ज़िक्र पे कयोसीं। असर का बाद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम घर में तशरीफ़ फरमा थिया, जल्दी में हुआ, तकड़ में ॿाहिरि आया। सैयदना मुआविया फरमाए तो असां ॾिठो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा कपिड़ा तहबंद ॿाहिरि जे हलंदे हलंदे दुरुस्त कंदा आया, सही कंदा आया कपिड़नि खे, यानी जल्दी में ॿाहिरि आया। मस्जिद नबवी में आया, असां ज़िक्र पिया कयूं, ॿिया बि साथी मूंसां गॾु वेठा हुआ, असां ज़िक्र पिया कयो। सहाबा इकराम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे हिते विहारियो, छाजे करे हिते वेठा आहियो? तो सैयदना मुआविया फरमाया तो असां चयो नहमदुल्लाह व नज़कुरुहु, असां अल्लाह साईं जी हम्द बयान कयूं पिया, असां ज़िक्र जे लाइ वेठा आहियूं, ज़िक्र पिया कयूं रब्बुल आलमीन जो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कसम ॾिनी, अल्लाही आऊं तव्हांखे कसम थो ॾियां त मूंखे ॿुधायो वाक़ई तव्हां अल्लाह जे ज़िक्र जे लाइ वेठा आहियो।
तो चयो हाँ अल्लाह जो रसूल कसम अल्लाह रब्बुल आलमीन जो सिर्फ़ अल्लाह के ज़िक्र जे लाइ असां इते वेठा आहियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कसम छो खणाए गाल जेॾी महिल अहम होंदी आहे इनाम जेॾी महिल वॾो हूंदो आहे त तहक़ीक़ बि करणी पवंदी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि जी ॻाल्हि ॿुधी तहक़ीक़ करण जे लाइ मज़बूत ॻाल्हि जे लाइ पाण कसम खणायूं। उन्हनि साहबा कसम कयो त असां अल्लाह जे ज़िक्र जे लाइ वेठा आहियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह युबाही बिकुमुल मलाइका, ए मुंहिंजा साथियो अल्लाह रब्बुल आलमीन हिन वक़्तु पंहिंजे फ़रिश्तनि जे साम्हूं तव्हां ते फ़ख्र महसूस कर रहे हो। अल्लाह साईं हिन वक़्तु तव्हां ते फ़ख्र महसूस कर रहे हो पंहिंजे फ़रिश्तनि जे साम्हूं इन्हनि शख़्सनि ते फ़ख्र पियो थिए। उहे शख़्स कहिड़ा हुआ क़ुर्बान वञो। उन्हनि में हिकु शख़्सियत सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला जंहिंजी ज़ात ते अल्लाह रब्बुल आलमीन अर्श बरी ते फ़ख्र पियो करे, अल्लाह से फ़ख्र पियो करे। उनजी शख़्सियत छा हूंदी, उनजो मक़ाम छा हूंदो। सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अहिड़े ई तरीक़े सां इहा हदीस सैयदना अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह तआला ते बयानु कई। इहा हदीस ॿुधाइण खां पहिरीं उन्हनि खां पुछियूं त वाक़ई इहा ई ॻाल्हि आहे। अहिड़े ई तरीक़े सां उन्हनि खे कसम ॾिनऊं त वाक़ई तव्हां अल्लाह जे ज़िक्र लाइ वेठा आहियो। चयो हा। पोइ इहा हदीस ॿुधायूं त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया घर मां ॿाहिरि, जल्दी में आया, वही नाज़िल थी, पाण अची ॿुधायो त अल्लाह साईं तव्हां ते फ़ख्र पियो करे। पोइ छो न असांखे फ़ख्र हुजे अहिड़े अज़ीम सहाबी ते जंहिंजी शख़्सियत ते अल्लाह रब्बुल आलमीन अर्श बरी ते फ़ख्र महसूस करे। इहो ई सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे। हीअ त अल्लाह साईं फ़ख्र कयो, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना मुआविया खे ॾिसी करे मुस्कुरायो। उम्मे हराम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी रज़ाई मासी आहे, ख़ाला आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उते तशरीफ़ फरमाए, थोड़ी देर आराम कयो। पाण आराम मां उथिया, बेदार थिया त मुस्कुरा रहिया हुआ त उम्मे हराम रज़ी अल्लाह तआला अन्हा पुछो, चयो त अल्लाह जे रसूल कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे मुस्कुराहट आंदी, कहिड़ी ॻाल्हि जे करे तव्हां मुस्कुरायो पिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो, पाण फरमायो त बदर में असां कमज़ोर हुआसीं, उहद में असां कमज़ोर हुआसीं, बाक़ी मार्कनि में कमज़ोर हुआसीं, एॾी कुवत न हुई। पर अॼु मूंखे ख़्वाब में ॾेखारियो वियो आहे, यानी ख़्वाब अंबिया जो वही आहे। ख़बर हुजणु घुरिजे त ख़्वाब वही आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मूंखे ख़्वाब में ॾेखारियो वियो त हिकु काफ़िलो जेको बहरी जहाज़ में आहे अहिड़े तरीक़े सां दुश्मन ते हमिलो था कनि जीअं कल मुलूकी अलल असिर, जीअं बादशाह तख़्त ते वेठा हूंदा आहिनि, विहाणा लॻाए करे टेक लॻाए वेठा हूंदा आहिनि, हीअ बहरी जहाज़ में ईअं सवार थी करे दुश्मन ते हमिलो था कनि। मां मुआविया रज़ी अल्लाह तआला सां गॾु। हदीस जा अल्फाज़ नालो बि ज़िक्र आहे सैयदना मुआविया जो। पाण फरमायो मूंखे ॾिसनि था, उन्हनि ॾिसी करे मुस्कुराइनि था, ख़ुशी जो इज़हार थो कयां। उन खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्फाज़ छा था कयूं, पाण फरमायो कद औजबू, तहक़ीक़ इन्हनि जे लाइ जन्नत वाजिब थी वई, इन्हनि जे लाइ जन्नत वाजिब थी वई। अल्लाहु अकबर। जज़्बुर से उम्मे हराम रज़ी अल्लाह तआला कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कयो त अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे उन्हनि मां ई करे आऊं उन ग़ज़वे में शरीक थिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मथे ॾिठो, पाण मथे ॾिसी करे हेठि निहारियो, जो ए उम्मे हराम तुंहिंजे लाइ इजाज़त मिली वई आहे, तूं बि उन में शामिल थींदी आहे। वक़्तु आयो, सैयदना मुआविया जो दौर आयो, अबू बकर सिद्दीक़ जो ख़त्म दौर, सैयदना उमर जो ख़त्म दौर, सैयदना उस्मान जो ख़त्म दौर, सैयदना अली जो दौर ख़त्म, सैयदना हसन जो दौर ख़त्म, सैयदना मुआविया रज़ियल्लाहु तआला जो दौर। उन दौर में बहरी जहाज़ के तैयार कयो वियो। उन खां पहिरीं सैयदना मुआविया रज़ियल्लाहु तआला
पैगाम मोकिलियो सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु पैगाम मोकिले त असां जहाद करणु चाहियूं था, समंदर क्रॉस करे जिथे बि दुश्मन इस्लाम जा मौजूद आहिनि उन्हनि सां जहाद करणु चाहियूं था, जंग करणु चाहियूं था जेके दुश्मन आहिनि इस्लाम जा। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त एतिरे क़दुरु वसाइल आहिनि, न ई बहरी जहाज़ आहिनि असां वटि जो असीं तयारु कयूं ऐं होॾे वञूं। फ़िलहाल फ़ैसिलो इहो आहे त न कयो। वरी पोइ पैगाम मोकिलियो जो ए अमीरुल मोमिनीन सिर्फ़ु तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत आहे, असां वटि सभु कुझु आहे, असबाब असां पाणे तयारु कंदासीं। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु इजाज़त ॾिनी, ऐलान कयो वियो, बहरी जहाज़ तयारु कयो वियो। जेॾी महिल उते मौक़े ते ख़बर पई, मके वारनि खे मदीने वारनि खे ख़बर पई, उते खां तयारियूं थियूं। उम्मे हराम रज़ी अल्लाह तआला अन्हा बि सफ़र कयो। सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि पहुची वई थी आऊं बि हिन जिहाद में शरीक थींदुसि। सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु परेशान थी विया, छो जो उम्र भी काफ़ी वधी चुकी हुई। उन वक़्त भी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का उम्र वॾी हुई जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा हदीस बयान कई। जेॾी महिल सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु खां इजाज़त वरितई त इजाज़त न ॾिनी। सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला चयो औरतूं मरण पटीला वेंदियूं आहिनि, पर तुंहिंजी वॾी उम्र थी वई आहे, ज़ईफ़ थी चुकी आहे। अल्लाह अकबर। उन मौक़े ते उम्मे हराम हदीस ॿुधाई। अंदाज़ो लगायो सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु खे केतिरी ख़ुशी पहुती हूंदी इन हदीस सां। कद औजबो अल्लाह से उनजे लाइ जन्नत वाजिब करे छॾी, जेके बहरी जहाज़ में सफ़र करे विढ़ंदा दुश्मन जे ख़िलाफ़। सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु इहा हदीस ॿुधी, उन खां पोइ इजाज़त ॾेई छॾी, छो जो उम्मे हराम जो चवण इहो हो, मफ़हूमी तर्जुमो इहो आहे त ए मुआविया तूं मूंखे कीअं थो रोके सघीं जंहिंजी इजाज़त मूंखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेई छॾी। शरीक थी ग़ज़वे में वापसी में जेॾी महिल आया पे पंहिंजी सवारी तां किरी पई, पंहिंजी सवारी तां किरण जे सबब शहीद थी वई सैयदा उम्मे हराम रज़ी अल्लाह तआला अन्हा। यानी इहो ग़ज़वो जंहिंमें शरीक थिया, इहे जहाद में केरु शरीक थियो? सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु अमीर हो, सिपह सालार हो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा इन मार्के में जेके शरीक थींदा उन्हनि ते जन्नत वाजिब थी वई त सिपह सालार त सभ खां अॻियां हूंदो आहे। मालूम थियो त सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला जो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। जेॾी महिल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो कातिब बणाए छॾियो, पंहिंजो कातिब बणाए छॾियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हथ कया, अल्लाहु अकबर। अॼु वॾनि ॾे पीरनि ॾे दुनिया सफ़र कंदी आहे, वॾा सफ़र करे वेंदा आहिनि त फ़िलाणे पीर साहिब ॾे वञो, फ़िलाणे वली साहिब ॾे वञो, फ़िलाणे बुज़ुर्ग साहिब ॾे वञो। छाजे लाइ सफ़र पिया कयो? सफ़र इन लाइ जो उन वटि वञूं, वञी का बरकत हासिल कयूं, वञी का दुआ हासिल कयूं, उनखे चऊं असांजे लाइ दुआ घुरे। पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ हासिल करण वारो केरु आहे? सैयदना मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु बग़ैर चवण जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई, अल्लाहुम्मा अल्लिम मुआवियतल किताब वल हिसाब वक़िहिल अज़ाब। ए अल्लाह मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु खे किताब अल्लाह जो इल्म अता कर। जेकॾहिं लिखारी में, जेकॾहिं तस्लीम में जेकॾहिं थोड़ी घणी ग़लती बि अथसि त उन जी बि इस्लाह करे छॾीसि। इहो वही जो कातिब थियणु लॻो आहे। ए अल्लाह इन खे किताब जो इल्मु ॾेई छॾ, यानी तफ़सीर जो बि इल्मु हिन में अची वियो, यानी किताब अल्लाह जो इल्मु हिन में अची वियो, तर्जुमे जो इल्मु अची वियो। उन खां पोइ ए अल्लाह इन मुआविया खे हिसाब किताब जो इल्मु अता कर। ऐं वॾी अज़ीम दुआ वक़िहिल अज़ाब, ए अल्लाह मुआविया के अज़ाब का महफूज रख दिया। वरी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बे मौके ते दुआ कई, अल्लाहुम्मा जअलहु मुआवियतन, अल्लाहुम्मा जअलहु हादियन महदिया। ए अल्लाह मुआविया के हादी बनाए छॾ, महदी बनाए छॾ। वहदी वहदी ही वहदी भी। ए अल्लाह मुआविया के अहिड़ो ठाहे छॾ जो हिनखे मुकम्मल हिदायत ॾेई छॾ ऐं इन जे ज़रिए ॿियनि माण्हुनि खे हिदायत अता फरमा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन सहाबी लाइ 2 दफ़ा वॾियूं अज़ीम दुआऊं कयूं। इहो अज़ीम सहाबी आहे सिपह सालार सैयदना मुआविया बिन अबी सुफियान रज़ी अल्लाह तआला अन्हु। यकीनन
तमाम सहाबा से मोहब्बत ईमान जो हिस्सो आहे। को बि सहाबी अहिड़ो न आहे जंहिंजे बारे में दिल में ज़ंग रखिजे। जेकॾहिं को दिल में ज़ंग थो रखे त यकीनन उन क़ुरान जो इनकार कयो, उन मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम जे फरामीन जो इनकार कयो। जेकॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे ॾिठो वञे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरे क़दुरु उन्हनि सां रवैयो बहितरीन रखियो आहे। इन्हनि बनु उमैया वारनि सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़ीम सहाबी सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ॿिनि न्याणियुनि जो निकाह सैयदना उस्मान सां कयो आहे। सैयदना उस्मान जो तालुक़ बनु उमैया सां आहे। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टीम न्याणी बनु उमैया में ॾिनी। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उन्हनि जी न्याणियुनि सां निकाह कयो। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चोटियों ख़लीफ़ो बि बनु उमैया मां आहे, उस्मान ज़ुन्नूरैन रज़ियल्लाहु तआला। बनु उमैया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां मोहब्बत कई आहे। जेको शख़्स उन्हनि सहाबा सां मोहब्बत नथो करे, यकीनन उन्हनि जी मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां का मोहब्बत न आहे। आखिर में अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है तो अल्लाह ज़िंदगी दी तो मुझा मालिक है ज़िंदगी असा के उहा ॾिजा जे ज़िंदगी में असांजे दिल में हर सहाबी जा मोहब्बत हुजे। ए अल्लाह ज़िंदगी जेका बि ॾी उन पूरी ज़िंदगी में असांजी रग रग में नस नस में असांजे सीने में दिल में दिमाग़ में सहाबा इकराम जी मोहब्बत के दाख़िल फरमा। ए अल्लाह सैयदना मुआविया जी मोहब्बत असांजे दिलनि में नाज़िल फरमाए छॾ पंहिंजे तरफ़ां। ए अल्लाह हर क़िस्म जे सहाबी जेको बि सहाबी हो आख़िर में मुसलमान थियण वारो या पहिरीं मुसलमान थियण वारो, ए अल्लाह तुंहिंजा पैगम्बर मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा साथी हुआ। अल्लाह उन्हनि जी मोहब्बत असांजे दिलनि में हर वक़्तु हर लम्हे बाक़ी रख। ए अल्लाह दुनिया मां वञूं तॾहिं बि उन्हनि जी दिल में मोहब्बत खणी वञूं। उनखां अहिड़ो मौत न अचे जो सहाबा इकराम जी मोहब्बत असांजे दिल में न हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दाअवाना अनिल हम्दुलिल्लाह।